हिनमल जी गुरु पूर्णिमा अचे थी न भाई, त जंहिं नामदान न वरितो हूंदो आहे त पोइ हुनजे मन में ईंदो आहे, अरे हिन बार वठी वठूं छा नामदान, हा एॾो समय थी वियो आहे। ऐं देखा देखी में नामदान कॾहिं न वठिजे भाई, है न। या ईअं ई मन में इच्छा अची वई कि नामदान वठी वठूं छा, ईअं बि न वठिजे। कॾहिं वठिजे जॾहिं पंहिंजे मन खे तव्हां पको करे वठो कि मां समय ॾेई सघंदुमि भगवान जे नाम खे, मां समय ॾेई सघंदुमि पंहिंजे सतगुरनि खे, उन दर खे, तॾहिं वञी नामदान वठिजे। ईअं न हलंदे चलंदे बस नामदान वठी हली आयासीं। असां कई बार अहिड़ा अनुभव ॾिठा आहिनि कि माण्हू नामदान त वठी वठंदा आहिनि, नाम न जपींदा आहिनि। हा 4 ॾींहं जपींदा, बढ़िया माला खणी ईंदा, काउंटर खणी ईंदा, ऐं उन्हनि खे लॻंदो भाई नाम वरितो आहे, 4 ॾींहं जोश हूंदो आहे, 4 ॾींहं उहे नेम पालन कंदा आहिनि, 5 ॾींहं खां पोइ भुलिजी वेंदा आहिनि। त इहो अपराध आहे ॾाढो वॾो। ईअं सम्झो कि जेतिरो लाभ थियणो खपे उन खां वधीक उहो अपराध असां ते लॻी वेंदो। चओ हरे राम। हरे राम। समझदारी भाई, नाम समय त ॾियणो पवंदो, भक्ति खे थोड़ो समय त ॾियणो पवंदो, पोइ ई माण्हू तैयार थी करे नामदान वठे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। ईअं न 4 ॾींहं असांजे अंदर जोश आहे त नामदान वठी हली आयासीं, है न। या कोई संत ॾाढो सुठो थो लॻे, कंहिंजो प्रभाव ॾाढो सुठो थो लॻे त असां उन खां नामदान वठी हली आयासीं, पोइ भुलिजी वियासीं। न भैया, हिकु बार अगरि दीक्षा मिली वञे कंहिंखे, ऐं जंहिं बि संत खां मिली वञे, पहिरियों खूब तव्हां जांच कयो कि कंहिंखो नामदान वठूं, पहिरियों पूरो अधिकार आहे। पर अगरि दीक्षा थी वई त पोइ बसि समर्पण भाव रखणो आहे, पोइ शरण में अचिणो आहे ऐं समय ॾियणो आहे भाई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे नाथ नारायण, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन। ये न कि नामदान मिलियो, भक्ति 4 ॾींहं कई से 5 ॾींहं नाम ई यादि नथो अचे। असां कई ॾिठा आहिनि अहिड़ा असांजे दरबार जा ई जेके नामधारी आहिनि। चओ हरे राम। सोचो ये असांजे लाइ केॾी शर्म जी ॻाल्हि आहे, पर तॾहिं बि तव्हांखे ॿुधायूं था असां, है न। साफ़ मीडिया में बि ॿुधायूं था, जेके हज़ारे माण्हू हिनमहिल सत्संग ॾिसंदा बि हूंदा, कि उहे अहिड़ा आहिनि कि नामदान उन्हनि जो वरितल आहे, दीक्षा वरितल आहे, नाम पुछो कहिड़ो मंत्र त पोइ मथे ते खुजली थींदी आहे उन्हनि जे, अरे कहिड़ो मंत्र वरितोसीं यादि ई कोन्हे। मंत्र केतिरो हूंदो आहे भाई, भगवान जो नाम जो मंत्र केतिरो हूंदो। नंढे ॿार खे बि हिकु बार तव्हां चवाईंदो, ॿियो बार उहो तव्हांखे चवाए ॾेखारींदो, एतिरो त मंत्र हूंदो आहे। उहो चङनि भलनि खे यादि न रहंदो आहे। छो कॾहिं नाम जपियोसीं ई न, नाम खे समय ॾिनोसीं ई कोन। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे नाथ। भगवान खे प्रार्थना कयो कि प्रभु वो नाम असांखे मिठो लगे, है न भाई। गुरु पूर्णिमा जे आसपास सब जोश में हूंदा आहिनि। महीनो पहिरियों खां असांखे बि फोनियूं ईंदियूं आहिनि, भाई असांखे दीक्षा वठणी आहे, नाम वठणो आहे। ऐं असां त अहिड़ा अनुभव था कयूं भाई कि कुछ सालनि में जिन भी दरबार साहब को अगर नाम दीक्षा वती आहे, उन्हनि मां काफ़ी घटि ई आहिनि जेके समय ॾींदा आहिनि, काफ़ी घटि। चओ हरे राम। हरे राम। ये त आज्ञा आहे कि दरबार साहब मां दीक्षा मिलणी आहे, है न। बाबा भगत राम साहिब जन जी वो चवंदा न त हे अञा भटकी वेंदा, अगर इन्हनि खे राह न मिली, ग़लत राह में हली विया त अञा भटकी वेंदा। पर अगर तव्हां रेशियो ॾिसो त ईअं आहे कि भाई काफ़ी घटि ॼणनि ई समय ॾिनो आहे भगवान जे नाम खे या दरबार जी सेवा खे। चओ हरे राम। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे नाथ नारायण। ईअं न थिए भाई, जिन जो भी नाम दीक्षा जंहिं भी संत महात्मा को वतल आहे, तव्हां नाम खे समय ॾियो भाई थोड़ो। कई ॼणनि जो सवाल हूंदो आहे, है न। तव्हांजे मन में भी कुछ अहिड़ी संगत हिते वेठी आहे जिन जे मन में सवाल आयो, उन्हनि असांखां पुछो कि जीअं अगर गुरु मंत्र असांखे मिलियल आहे, है न। मान लो कोई हिकिड़ो मंत्र भगवान जो गुरुनि जो मिलियल आहे, उन जे अलावा असांखे ॿिए नाम में मन थो लॻे, कोई चवंदा आहिनि राधा राधा चवण में मन थो लॻे, कोई कृष्ण कृष्ण राम राम चवण में मन थो लॻे, त असां उहो जाप करे सघूं था? बिल्कुलु करे सघो था भाई, है न। बिल्कुलु करे सघो था। पर जेको गुरु मंत्र जी जेतिरी आज्ञा आहे, कंहिंखे आज्ञा हूंदी आहे कि तोखे 16 माला करणी आहे, तो 16 माला करे वो आजाद आहे।
है न। पोइ कोई बि भगवान जो पवित्र नाम जंहिंमें हुनजो मन लॻे उहो जाप करे सघे थो। कंहिंखे आज्ञा हूंदी आहे 11 माला घटि में घटि ॾींहं में करणी आहे, त गुरु मंत्र जी 11 माला करे वठे, पोइ उहो आज़ादु आहे। पोइ 11 माला पूरे ॾींहं में केॾी महिल बि कीअं बि करे, पर उहो नेम पूरो करे भाई। चओ हरे राम। है न। कंहिंखे 5 माला जी, कंहिंखे 6 माला जी बि हूंदी आहे नियम की भाई तव्हांखे 6 माला हिन मंत्र जी करणी ई आहे। उन खां पोइ तव्हांखे जेको नाम प्रभु जो प्रीत लॻे तव्हां उहो जपियो। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव। और गुरु मंत्र में भी तो संत जेके हूंदा आहिनि उहे भगवान नाम ही ॾींदा आहिनि, है न। ॿियो कोई नाम त न ॾींदा आहिनि। त कोशिशि कयो कि उन सां प्रेम थी वञे। पोइ बि अगरि कंहिंजो पहिरियों ई मन लॻल आहे राम नाम में, कृष्ण नाम में, त कोई बंधन न आहे। तव्हां पहिरियों उहो जेको समय आहे गुरु मंत्र जी जेकी आज्ञा आहे उहो पूरो करे वठो। उन खां पोइ तव्हां प्रभु जो कोई बि प्यारो पवित्र नाम जपे सघो था भाई। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव। हिन गुरु पूर्णिमा ते जेके बि जंहिं बि संत महात्मा खां जंहिं बि दर खां नाम दीक्षा वठनि था त उहे सावधानी भाई पहिरियों पंहिंजे मन खे पको कयो कि हा मां समर्पण भाव रखे सघंदुमि कि न, मां सेवा करे सघंदुमि कि न, मां नाम जपे सघंदुमि कि न, मां पंहिंजे सतगुरुअ खे, मां पंहिंजे प्रभुअ खे ऐं प्रभुअ जे नाम खे समय ॾेई सघंदुमि कि न। पोइ दीक्षा वठो भाई। चओ हरे राम। हरे राम। श्री कृष्ण गो